अॼु मुंहिंजो लाइव अचण जो मक़सदु कल्ह जेके सिंध गवर्नमेंट सां वॾी लेवल ते डायलॉग्स थिया सी जे चार्टर डिमांड ते, उन खां पोइ पूरी राति हज़ारे व्हाट्सअप, हज़ारे फ़ोनूं, मैसेजिस, मुख़्तलिफ़ क़िस्म जा सुवाल। मां तव्हां सभिनी दोस्तनि खे मुबारकबाद थो ॾियां त इहो तव्हांजी जिदोजहद, तव्हांजी स्ट्रगल जो नतीजो आहे जो एॾी वॾी लेवल जे फोरम ते तव्हांजी लीडरशिप खे घुराए ऐं टास्क कयूं वयूं आहिनि। हमेशह टेबल टॉक की केॾी बि जंग हुजे उनजो रिज़ल्ट टेबल टॉक हूंदो आहे। मूं पहिरियां ई चई छॾियो हो त चीफ मिनिस्टर सिंध ऐं चीफ सेक्रेटरी खां हेठी लेवल ते न ॻाल्हियूं थींदियूं। चीफ सेक्रेटरी ॻाल्हियुनि लाइ घुरायो, तव्हांजा मसइला वॾे फोरम ते रखिया विया, असांजे साम्हूं चीफ मिनिस्टर सां ॻाल्हायो वियो, तव्हांजे एजेंडा में शामिल कया विया जेका सिंध कैबिनेट जो इजलास आहे 6 तारीख़ इजलास। असांजी मीटिंग दौरान कुझु दोस्तनि मैसेज कया कैबिनेट जी एजेंडा में तव्हांजो इशू ई कोन्हे, हाणे रखिया अथऊं, चवनि था 34 नंबर ते हलियो वियो। दोस्तो अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे। उहे नेगेटिव माण्हू तनक़ीद करे रहिया आहिनि जेके हिन तहरीक में उन्हनि जो को किरदारु कोन्हे, न तालके जे प्रोटेस्ट में, न ज़िले में, न डिवीज़न में, किथे बि शामिल न आहिनि। घर वेही वॾी तनक़ीदूं करे रहिया आहिनि। सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जी तहरीक आहे नगस्टा जी, सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जी मुशावरत सां सभु कुझु थी रहियो आहे। एतिजाज जा स्टेट जी सिंध एम्प्लॉइज़ अलायंस ठाही। कल्ह जेकॾहिं प्रोटेस्ट मुलतवी कयो वियो आहे त उहो बि एम्प्लॉइज़ अलायंस जी लीडरशिप जी मुशावरत सां थी वियो आहे। तव्हां हिकिड़ी पंहिंजी जीपी था वठो, पोइ उहा जीपी स्लिप खणी बैंक मैनेजर चो पैसा ॾे। तव्हां सम्झण जी कोशिशि कयो, जेके मसइला कैबिनेट जा आहिनि उहा कैबिनेट हल कंदी। थी सघे थो हिकु अधु इशू असेंबली में भलियो वञे, पर असां हाई लेवल ते केस रखियो आहे, प्रोटेस्ट मुलतवी कयो आहे, ख़तमु न कयो आहे। अॼु बि मूंखे यकीन आहे त मुंहिंजी क़यादत, मुंहिंजी एसोसिएशन सी जी लीडरशिप सां लखे माण्हू अॼु बि गॾु आहिनि, जेके अॼु बि असांजे चवण ते निकिरनि था, सुभाणे बि निकिरंदा, उहे 21 तारीख़ बि निकिरंदा। हे जेके थोरा नेगेटिव माइंड अकुल जिन खे घटि आहे, उन्हनि खे मां चवां थो त हीउ पंहिंजे डिसिप्लिन जो मुज़ाहिरो कयो। असां ते आंगुर था खणो त हाजी अशरफ विकामी हो, मूं सां गॾु 8 लीडर आहिनि, मूंखे ख़रीद करण वारो पुटु को ॼाओ ई कोन्हे को। इहा तव्हांजी सोच आहे, किरियल सोच आहे। इज़त ज़िलत अलाह जे हथ आहे, सभु कुझु मिली वेंदो, पोइ बि आंगुर खणंदव। तंहिंजे करे इन शइ जी मूंखे परवाह कोन्हे। मूंखे यकीन आहे अलाह जी ज़ात ते, मूंखे यकीन आहे सिंध जे 6 लख मुलाज़मनि ते जेके मूंसां गॾु बीठा आहिनि। मां शींहं जी दिलि करे सिंध गवर्नमेंट जी वॾे वॾे माण्हुनि ते आंगुर खणी आहे ऐं मूंखे यकीन आहे त तव्हां मूंसां सभु गॾु हो। फतेह असांजी थींदी, मामला टेबल टॉक ज़रिए हल थींदा ऐं इंशा अल्लाह ताला धरनो मुलतवी आहे, ख़तमु न आहे थियो। ऐं मां तव्हां सभिनी खे मुबारकबाद थो ॾियां। सिंध जे तमामु तर अलायंस जी लीडरशिप, अलायंस जूं जेतिरियूं तंज़ीमूं उन्हनि सभिनी मेंबरनि खे मुबारक थो ॾियां। फतेह असांजी थींदी, हक़ सचाई थींदी ऐं इंशा अल्लाह ताला कुझु माण्हू नेगेटिव जेके कमेंट था कनि उहे ई गवर्नमेंट जी वंगार था वहनि, उहे असां सां दुश्मनी न, सिंध गवर्नमेंट जी वंगार था वहनि। ऐं उहे जेकॾहिं घरां नथा निकिरो, तहरीक में नथा अचो त चुप करे ख़ामोश त थी वियो। इंशा अल्लाह फतेह हक़ सचाई थींदी। सी ज़िंदाबाद।